अस्सलामुअलैकुम नाज़रीन। टे हिस्से टे सितारा जंहिंमें आहे लिब्रा, मीज़ान, स्कॉर्पियो, अक़रब, सेजिटेरियस, कौस। हलो त हली ॾिसूं तव्हांजे लाइ छा पिया चवनि। लिब्रा, मीज़ान, तव्हां को मक़सदु जोड़ियो आहे। दीवाना थी उन मक़सद जे पोयां कमु कंदे नज़र अची रहिया आहियो। उन जे मक़सद सां गॾोगॾु तव्हां ज़िमेदारियुनि तरफ़ पिणु सोचे रहिया आहियो त उन्हनि खे कीअं हल कजे। तव्हां इहो सोचींदा त मां केतिरो घणो मुतासिर थी रहियो आहियां। अरसे खां वठी तव्हांजा ख़्वाब सजायल आहिनि, उनखे हासिल करण लाइ वधंदे नज़र अची रहिया आहियो। पर महिनत सां कमु करणो पवंदो। पंहिंजे ख़र्चनि तरफ़ पिणु ध्यानु ॾियो। तव्हां एतिरो मसरूफ़ आहियो जो तव्हांखे ख़बर ई न आहे त पैसो किथे ख़र्च थी रहियो आहे ऐं मां केॾां वञी रहियो आहियां। ऐं ज़िमेदारियूं पिणु तमामु घणियूं वधी वियूं आहिनि, जंहिं करे मेंटली तमामु घणा असरअंदाज़ थींदे नज़र अची रहिया आहियो। तव्हां आला मक़सद ॾांहुं वञी रहिया आहियो जेको पंहिंजी क़ीमत ऐं वक़्तु घुरी रहियो आहे। स्कॉर्पियो, अक़रब, तव्हां पंहिंजी बुनियादु वधीक मज़बूत करे रहिया आहियो। जेका ज़ोहल जी 8 महीननि जी रुजत थी रही आहे, उन में तव्हां पंहिंजी घरेलू ज़िंदगीअ तरफ़ तवजा ॾींदा ऐं को घरु ख़रीद कंदा ऐं ज़िंदगी बहितर बणाइण जो पिणु सोचींदा। जेके तव्हां सां गॾु कमु करे रहिया आहिनि उन्हनि सां तालुक़ खे वधायो ऐं तव्हां पंहिंजे वेझो मिटनि माइटनि सां गॾिजी पंहिंजा मसइला हल करे सघो था। सूरज जे नज़र सां तव्हांजी पेशवराना ज़िंदगी असरअंदाज़ थी रही आहे, दबाव पइजी रहियो आहे। हिन सूमर ते तव्हां जज़्बाती थी भड़की उथंदा, ईअं ॿियनि जा जज़्बात लिखी सघनि था। अहिड़ी वाज़िह सूरत हाल नज़र अची रही आहे। इन सूरत हाल खे निबेरण लाइ को रस्तो इख़्तियार करियो। अक़रबी माण्हुनि लाइ ख़मीस ऐं जुमो ॻरो साबित थींदो। सेजिटेरियस, कोस, ज़ोहल जे असर पवण करे तव्हां सोचे रहिया आहियो त को कमु मटाइजे। ईंदड़ महीननि में का क़ीमती शइ ज़रूरु ख़रीद कंदा, जीअं का कार वठणु या घर खे ठाराइणु। ऐं कंहिं रिश्तेदार जे करे तव्हांखे गुस्सो अची रहियो आहे, जंहिं करे तव्हां हसासियत जो पिणु शिकार थी रहिया आहियो। उन खां अलावा को शहर में तव्हां सां गॾु कमु कारोबार करणु चाहे थो, उन सां कारोबार गॾायो। गॾाइण सां तमामु घणो फ़ाइदो थींदो। को माण्हू तव्हां सां मिली रहियो आहे ऐं उहो माण्हू कुझु ॾींहं खां पोइ रूमानवी शक्ल इख़्तियार कंदो।